भोजदार वॾा शहर में बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज। दुकानदार बरकत महर सां गॾु ॿिया शहरी सियासी समाजी अॻवान धरणे में शरीक हुआ। बरकत महर ॿुधायो त शाम जो जॾहिं हू दुकान बंदि करे वापसि वञी रहियो हो त नामालूम हथियारबंदनि खेसि यरगमाल बणाए 40,000 रुपयनि सां गॾोगॾु मोबाइल फ़ोन फुर करे फरार थी विया। उनखे ख़बर न आहे केरु उनखे सपोर्ट करे पियो त उहे वाशियूं खयूं वञनि ऐं असांखे अमन उहो बहाल कराए ॾिनो वञे। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे SHO कुंभ साहिबु उनखां बि पुरज़ोर मुतालबो आहे त इहे जेके असांजूं ॾुआरी आहिनि ॾुआरियुनि खे सरियाम मंज़र ते आंदो वञे ऐं न त असां एहतिजाज जो सिलसिलो अञा वधाए सघूं था पिया ऐं असां पंहिंजो पाण खे बाहि ॾियण जे लाइ तयारु हुजे करे असांखे इहा शइ न कई वई त इन खां वधीक छो जो असां पढ़िया लिखिया माण्हू आहियूं। असां हिकिड़ो इहो ई पैगाम ॾियूं था त कलम ऐं उनजी इहा शइ जंग करे सघूं था पिया। हे लोफरनि खे सरेआम छूट ॾिनी वई आहे। हुन इल्ज़ाम लॻायो त पुलिस जी अदम कार्रवाई सबबि बदअमनी वधी रही आहे ऐं ॾुहारी गिरफ़्तार करण में पुलिस इन लाइ नाकाम थी चुकी आहे जो पुलिस धाड़ेलनि सां भाईवार आहे। ऐं ख़बर न आहे त हिते इहा शइ कीअं थिए थी पई, अॻु में कहिड़े इन जा के रखवाला आहिनि, इहे क़ुवतूं ज़ाहिर थियनि जीअं सभिनि जे लाइ बहितरी थी वञे। हे पैगाम आला क़यादत ताईं असांजो पुॼणु खपे ऐं भरपूर उनजी मज़म्मत कजे थी त इहा असांजो जेका मसइलो आहे उहो भरपूर नमूने सां मथे सतह ताईं इहो पहुचायो वञे ऐं इन जो को हल कढियो वञे त जीअं हर को सुख जो साह खणे। मां भोदारवाला शहर जो वापारी आहियां। हिते सभु कंहिं ख़बर आहे त बाबा हीउ भोदारवाला जो केतिरो पुराणो वापारी आहे। जॾहिं मां त शाम जो पंहिंजो बचड़नि जो गुज़र करे त वञा पियो कार ते त 4 हथियारबंद मोटरसाइकिल ते सवार 125 ते मूंखां फुर करण लाइ मुंहिंजी गाॾीअ जो घेराव कयो। नेठि गाॾी तवील में वठी तलाशी वरितो। तलाशी वठण दौरान मूंखां 40,000 रोकड़ रक़म फुरे विया आहिनि ऐं ॾोहारी जेके आहिनि उहे हितो जा ई आहिनि। पुलिस खे सॼी ख़बर आहे। पुलिस खां ॻाल्हि कुझु कोन्हे। आला अख़्तियारनि खां मुतालबो कजे थो। SSP सखर खैरपुर SSP साहिबु ऐं DIG साहिब खां मुतालबो कयो था त भोदारवाला में अमन क़ाइमु कयो वञे ऐं नंबर ॿी ॻाल्हि जिन ॾाढायूं नाजाइज़ियूं वापारनि बंदि कयो वञनि। इन सिलसिले में शहरनि, दुकानदारनि ऐं सियासी समाजी अॻवाननि सिंध जे आला अमलदारनि खां नोटिस वठण ऐं बदअमनी जे ख़ात्मे लाइ पुरज़ोर अपील कई। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, खैरपुर।